कराची पाकिस्तान जो सभिनी खां वॾो शहर आहे। कराची दुनिया में 10हों नंबर वॾो शहर सॼो वञे। परॾेही इदारनि जी रिपोर्टनि मूजिबि कराची दुनिया जे महफ़ूज़ तरीन शहरनि मां कोठियो वञे थो ऐं उनजो नंबर 57 आहे। ॿी सुठी ख़बर इहा आहे त कराची दुनिया जा जेके ख़तरनाक तरीन पहिरियां 50 शहर आहिनि हुनमें कराची शामिलु न आहे। कराची में स्ट्रीट क्राइम हिकिड़ो वॾो मसइलो रहियो, पर गुज़िरियल 2 सालनि खां स्ट्रीट क्राइम में लाॻीतो घटिताई अची रही आहे। आवाज़ डिजिटल पारां गॾु कयल अंगनखड़नि मूजिबि साल 2023 जे आख़िर ताईं कराची में थियल कुल ॾोहनि जो अंगु जेको हो उहो लॻभॻि 95,000 केसनि जो हो। साल 2024 में जीअं पीपल्स पार्टी जी हुकूमत नई आई त इहो साल 2024 में इहो अंगु घटिजी लॻभॻि 71,000 जे वेझो अची वियो। हाणे साल 2025 ख़तमु थियण ते आहे ऐं हींअर ताईं रिकॉर्ड थियल ॾोहनि जे अंगनि मूजिबि इहो रेट घटिजी 59,000 ते अची वियो। जंहिंजो मक़सदु इहो थियो त 2023 जे भेट में 2025 ताईं गुज़िरियल 2 सालनि में 38% लाथ आई आहे कुल ॾोहनि में जेके कराची में थिया। साॻी रीति कराची में 2023 जे आख़िर ताईं कुल 108 क़तल जा वाक़िया रिपोर्ट थिया। साल 2024 जे आख़िर ताईं इहो अंगु घटिजी तमामु थोरो 99 ते पहुतो ऐं साल 2025 जे आख़िर ताईं इहो अंगु 67 थी वियो। मुंहिंजो मक़सदु इहो थियो त कराची शहर में गुज़िरियल 2 सालनि में 38% क़तल जे वाक़ियनि में लाथ आई आहे। गुज़िरियल कुझु सालनि में कराची जो वॾे में वॾो मसइलो मोबाइल फ़ोन जी खुर जा वाक़िया हुआ। साल 2023 में कुल 27,000 खां मथे मोबाइल फ़ोन फुरिया विया। साल 2024 में इहो अंगु घटिजी 19,353 ते पहुतो ऐं हिन साल जे आख़िर ताईं लॻभॻि 15,000 मोबाइल फ़ोन फुरिजी चुका हुआ। मुंहिंजो मक़सदु इहो थियो त अंगु ॿुधाइनि था त मोबाइल फुर जे वाक़ियनि में 46% लाथ आई आहे। कराची जो ॿियो मसइलो मोटरसाइकिल फुरण जो वारदातो बि आहे। मोटरसाइकिल फुरण या चोरी करण जा जेके वाक़िया हुआ उहे साल 2023 में 63,000 मोटरसाइकिलूं चोरी थियूं कराची में। साल 2024 में इहो अंगु घटिजी 49,600 जे लॻभॻि वञी बीठो ऐं साल 2025 जे आख़िर में इहो अंगु 40,000 मोटरसाइकिल चोरी जा ऐं फुर जा वाक़िया रिपोर्ट थिया। जंहिंजो इहो मक़सदु थियो त ओवरऑल 38% मोटरसाइकिल फुरण ऐं चोरी थियण जे वाक़ियनि में घटिताई आई आहे। इहा ई सूरत हाल कारुनि जे फुरण ऐं चोरी जे वाक़ियनि जी थी। साल 2023 में लॻभॻि 2400 कारूं एक्ज़ैक्टली 2397 कारूं चोरी थियूं या फुर थियूं। 2024 में इहो अंगु घटिजी 2020 ताईं पहुतो, यानी 2020 कारूं सॼे साल में चोरी थियूं या फुर थियूं। हिन साल जे आख़िर ताईं जो जेको नंबर साम्हूं आयो आहे हींअर ताईं उहो इहो आयो आहे त हिन साल कराची में को 1900 कारूं चोरी या फुर थियूं आहिनि। गुज़िरियल 2 सालनि दौरान कराची में क्राइम रेट घटियो आहे, इहो हाकारी अमल आहे। कोई बि ॾोहनि जो अंगु अञा बि घणो आहे जंहिंमें अञा वधीक घटिताई जी ज़रूरत आहे। कराची असां सभिनी जो शहर आहे। सिंध हुकूमत, सिंध पुलिस ऐं आवाम खे गॾिजी इन्हनि ॾोहनि ते ज़ाब्तो आणणो पवंदो। सिर्फ़ु हुकूमत या आवाम अकेले सिर इहो कमु नथी करे सघे। बुनियादी ज़िम्मेवारी सिंध पुलिस जी आहे। उमेदु आहे त ईंदड़ साल बि क्राइम जो मजमूई तौर ते अंगु घटिबो ऐं हिन सिंध जे गादी वारे हिन शहर खे, मुल्क जे सभिनी खां वॾे शहर खे अमन नसीबु थींदो ऐं माण्हू आज़ादीअ सां अमुन सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा।